अॼु जी असांजी ही वीडियो सिंध सुहारी जे हिकु अहिड़े इदारे मुतालिक़ आहे जंहिं लखे नौजवाननि खे इल्म जहिड़ी दौलत सां मालामाल कयो। गॾोगॾु अॼु जी ही वीडियो उन मर्द कलंदर मुतालिक़ पिणु आहे जंहिं हिन इदारे खे क़ाइमु करणु ऐं उनखे तरक़ी वठाइण लाइ पंहिंजो अल्लाह तआला क़ुर्बान करे छॾियो। ऐं हिन वीडियो में उन नौजवान जो भी ज़िक्र कंदासीं जंहिं सिंध सुहारी जे ग़रीब मिस्कीन बे इल्म आवाम जे बचण लाइ पंहिंजो कैरियर वॾियूं नौकरियूं ऐं आफ़ीसर शाहियूं नज़र अंदाज़ करे छॾियूं। गॾोगॾु अॼु जी हिन वीडियो में इन इदारे जी मौजूदा रहम जोगी हालत खां पिणु आगाह कंदासीं। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं पाकिस्तान डिग्री कॉलेज सईदपुर ज़िला बदीन ऐं हिन कॉलेज जे बानी कादी मोहम्मद इब्राहिम थेबो साहिब ऐं संदुन फर्ज़ंद साईं मोहम्मद याकूब थेबो साहिब जी। हिन इदारे जी बुनियाद काज़ी मोहम्मद इब्राहिम थेबो साहब पाकिस्तान ठहण वारे साल रखी। काज़ी साहब जो जन्म साल 1922 ईस्वी में मौजूदा सईदपुर वेझो कंहिं ॻोठ में थियो। संदुन वालिद मोहम्मद याकूब थेबो हिकु ग़रीब मिस्कीन मालवंद माण्हू हो। कादी साहब जी पैदाइश जे हिकु साल अंदर संदुस वालिद ऐं वालिदा ॿई वफ़ात करे विया, जंहिं करे खेनि संदुन ॾाढी निपायो। घणी गुरबत ऐं मिस्कीनी करे काज़ी साहब सिंधी चइनि दर्जन खां मथे तालीम हासिल न करे सघियो ऐं मेहनत मशक्क़त करे पंहिंजो गुज़र सफ़र शुरू कयाई ऐं कुछ अरसे बाद पंहिंजे बिरादरी जे कंहिं वॾेरे वटि मुंशी थी बीठो। उन दौर में मुंशी खे काज़ी सॾींदा हुआ, सो खेनि बि काज़ी सॾियो वियो। ईअं काज़ी लफ़्ज़ संदुन नाले सां हमेशा लाइ जुड़ी वियो। उन दौर में काज़ी साहब जे इलाइक़े में को बि तालीमी इदारो न हो, जंहिं करे इलाइक़े में जहालत जी ऊंधाई छायल हुई जेका हमेशा खेनि परेशान कंदी रहंदी हुई। पाण के अहिड़े इदारे जे क़याम जो इरादो कयाऊं जो ग़रीब मिस्कीन मालवंद माण्हुनि जा ॿार मुफ़्त मयारी तालीम हासिल करे सघनि, पर मिस्कीनी करे पंहिंजे इरादे खे पाए तकमील ताईं पहुचाए न पे सघिया। पर चवंदा आहिनि त इरादो मज़बूत हुजे त मंज़िल मिली वेंदी आहे। सो काज़ी साहब पिणु पंहिंजी मंज़िल जी हासिलात लाइ सख़्त मेहनत करण लॻा। कुछ हालत सुधरण ते पाकिस्तान ठहण वारे साल में पंहिंजे ॻोठ जी मस्जिद में पंहिंजे तर जे हिकु झूने तजुर्बेकार उस्ताद मोहम्मद सुलेमान जोड़ेजे खे हेड मुअल्लिम रखी मुल्ला मकतब जी शुरुआत कई, जंहिंखां पोइ जल्द ई प्राइमरी स्कूल लाइ इजाज़तनामो वॾी मुश्किल ऐं जदोजहद सां वरितो वियो ऐं स्कूल खे मस्जिद मां लांढी में मुंतक़िल कयो वियो। काज़ी मोहम्मद इब्राहिम थेबो साहब जे ॾींहुं राति जी मेहनत सबबि शागिर्दनि जी वॾी तइदाद हिन स्कूल जे तरफ़ माइल थियण लॻी। स्कूल जी बहितरीन हाज़िरी ऐं बहितरीन रिज़ल्ट तइलीमी आफ़ीसरनि जूं बि अखियूं खोले अचरज में विझी छॾियो। जल्द ई कादी साहब स्कूल सां गॾु पक्की मस्जिद ऐं एवी क्लास शुरू कराइण लाइ कोशिशूं शुरू कयूं। जल्द ई एवी क्लास लोकल बोर्ड तरफ़ां मंज़ूर कया विया, पर शर्त उहो रखियो वियो त मुफ़्त जाइ फर्नीचर समेत उस्ताद हथ करण जी ज़िम्मेवारी पुण धुर धणियुनि ते। उन दौर में मैट्रिक पास नौजवाननि जी वॾी खोट हुई। मथां वरी तालीम खाते में घटि पघारूं हुजण करे को बि नौजवान हिन तरफ़ अचण लाइ तयार न थींदो हो, जंहिं करे उस्ताद हथ करण वॾे में वॾो मसइलो हो ऐं जेकी बि नौजवान राज़ी थींदा हुआ कंहिं वॾे इदारे में नौकरी मिलण करे स्कूल छॾे हलिया वेंदा हुआ। पर काज़ी साहब हिम्मत न हारी ऐं वॾी मुश्किल सां उस्ताद हथ करे स्कूल हलाईंदा रहिया।
उन दौरान शागिर्दनि जी तइदाद वधंदी रही, जिन जी मुफ़्त रिहाइश ऐं खाधे पीते जो इंतज़ाम पिणु काज़ी साहब खे करणो पवंदो हो। साल 1950 में हिन स्कूल खे वधाए मिडिल स्कूल जो दर्जो ॾिनो वियो, जंहिंखां पोइ प्राइमरी ऐं मिडिल लाइ धार क्लास रूम, हेड मास्टर ऑफिस, उस्तादनि लाइ रिहाइशी क्वार्टर ऐं हॉस्टल क़ाइमु कई वई। हिन दौरान शागिर्दनि जो तइदाद पिणु वधी चौणो थियो, जंहिंजे करे कादी साहब ते पिणु वज़न घणो वधियो ऐं इंतिहाई ॾुखियाई ऐं परेशानी वारी हालत पैदा थी पई। पर कादी साहब वॾी हिम्मत ऐं सबुर सां बर्दाश्त कयो। उन दौरान संदुसि माइटाणी ज़मीन जेका ॿियनि जे कब्ज़े हेठि हुई, सा खेनि अदालत ज़रिए वापसि मिली। उन दौरान पाई गॾु करे कुझु ॿी ज़मीन पिणु ख़रीद कई, जंहिं ते कुझु पोखी करे स्कूल जो ख़र्चो हलाइण लॻा। साल 1958 में हिन स्कूल खे हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। उन दौर में मैट्रिक जो इम्तिहान यूनिवर्सिटियूं वठंदियूं हुयूं। यूनिवर्सिटियुनि जो शर्त उहो हो त हाई स्कूल लाइ साइंस ग्रेजुएट उस्ताद हुजे। उन दौर में साइंस ग्रेजुएट वरली को नज़र ईंदो हो ऐं जेको बि ग्रेजुएशन कंदो हो उनखे वॾी आफ़ीसर शाही नौकरी आराम सां मिली वेंदी हुई। हिन दौर में कादी साहिब जे वॾे फर्ज़ंद क़िबला साईं याक़ूब थेबो साहब बायोलॉजी में ग्रेजुएशन कई। वॾिन नौकरियुनि खे नज़र अंदाज़ करे पंहिंजे वालिद जी ख्वाब जी तकमील लाइ हाई स्कूल में उस्ताद मुक़र्रर थियो। साईं याक़ूब थेबो साहब जे अचण खां पोइ हाई स्कूल में काई कसर बाक़ी न रही। साल 1960 खां पोइ हैदराबाद जो डिप्टी कमिश्नर यूनियन काउंसिल जे दौरे दौरान स्कूल जो बि दौरो कयाई ऐं ऑफर कयाई त जेकॾहिं अव्हां RWP प्रोग्राम तहत हाई स्कूल लाइ पक्की बिल्डिंग लागू शर्तनि तहत ठाराइण चाहियो त हुकूमत ज़रूर हथ वंडाईंदी। ही ऑफर क़बूल कई वई ऐं सर्वे टीम आई, जंहिं हेठियां ज़मीन सिम ऐं कलर खे ॾिसंदे रिथा नामंज़ूर कई। बैदि में काफ़ी डुक डोड़ खां पोइ शर्त रखियो वियो त कंहिं मथां ई सुठी ज़मीन ते ॻोठ अॾियो वञे त बिल्डिंग मंज़ूर कबी, जंहिं करे उन ॻोठ खां 1 किलोमीटर अॻिते तलहार जे तरफ़ मौजूदा एराज़ी ते, जेका काज़ी मोहम्मद इब्राहिम ऐं संदुसि नाठी जी फुल रेट खणत हुई, जेका उन्हनि पाई गॾु करे 27 एकड़ 3 गुंठा ज़मीन वठी पोखी करे पंहिंजे बचड़नि ऐं स्कूल जी पूराई कई। इहा समूरी ज़मीन स्कूल वास्ते वक़ुफ़ करे दस्तबरदारी लिखी ॾिनी। ही वॾी कुर्बानी हुई जो ॿियनि जे बचड़नि जी तइलीम ख़ातिर पंहिंजी पूरी जमा पूंजी कुर्बान करे पंहिंजे लाइ मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण मुनासिब समझी। बहरहाल स्कूल रोज़ ब रोज़ तरक़ी कंदो रहियो, शागिर्दनि जी तइदाद पिणु वधंदी रही। हिन दौरान उहो महसूसु कयो वियो त शागिर्द मैट्रिक इम्तियाज़ी मार्कनि सां पास करे अॻिते जी तइलीम पिराए न सघंदा हुआ। सो घणी ज़रूरत महसूसु कई वई त कॉलेज लाइ कोशिशूं कयूं वञनि ऐं हिकु दफ़ो वरी जदोजहद शुरू कई वई ऐं 1971 ईस्वी में उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर अल्लाह बख़्श सूमरे प्राइवेट कॉलेज हलाइण जी इजाज़त ॾिनी ऐं कॉलेज लाइ ग्रांट पिणु मंज़ूर कई वई, पर इहा आख़िर ताईं रिलीज़ न थी सघी। बहरहाल सॼी सिंध मां केतिरा ई शागिर्द पढ़ण लाइ ईंदा हुआ। सवें शागिर्द हॉस्टल ते रिहाइशी पिणु हुआ, जिन जो समूरो ख़र्च कादी मोहम्मद इब्राहिम साहिब कंदा हुआ। हिन दौर में हाई स्कूल लाइ लोकल बोर्ड तरफ़ां सालाना ग्रांट 10,000 मिलंदी हुई, जेका शागिर्दनि जी रिहाइश ऐं खाधे पीते लाइ नाकाफ़ी हुई। साल 1972 में जॾहिं हुकूमत सभिनी स्कूलनि ऐं कॉलेजनि खे पंहिंजी तहवील में पे वरितो, उन दौरान हिन स्कूल ऐं कॉलेज खे पिणु क़ौमी मिल्कियत में वरितो वियो ऐं साल 1984 में कॉलेज लाइ नई बिल्डिंग ठहण शुरू थी, जेका 1 साल अंदरि ठही रास थी।
उन साल ग़रीबी ऐं मिसकीनी में जनम वठंदड़ ऐं सॼी ज़िंदगी ॾुखनि ॾोझरनि ऐं सख़्त जदोजहद में गुज़ारींदड़ काज़ी मोहम्मद इब्राहिम थेबो साहब पंहिंजी उमिरि जा आख़िरी अयाम गुज़ारे रहियो हो। काज़ी साहब 20 जनवरी 1985 ते हिन फ़ानी दुनिया खे हमेशा लाइ अलविदा चई राहे रब्बानी जे तरफ़ राही थिया। काज़ी साहब जो क़ाइमु कयल ही इदारो संदुन फ़र्ज़ंद साईं मोहम्मद याक़ूब साहब जी सरपरस्ती में पूरे आब व ताब सां हलंदो रहियो, पर आख़िर साईं याक़ूब थेबो साहब पंहिंजी सर्विस मुकम्मल करे रिटायरमेंट वरिती। उन खां पोइ शायदि को अहिड़ो संभालींदड़ न हो जेको हिन इदारे जो पुराणो औज बरक़रार रखी सघे। हुकूमती अमल दख़ल खां पोइ ही इदारो अॻिते वधण बजाए पंहिंजो पुराणो औज पिणु विञाए वेठो ऐं साईं याक़ूब थेबो साहब पिणु हिन इदारे खे ईअं बर्बाद थींदे ॾिसी सवाइ बेबसी जा लुड़क हारण जे ॿियो कुझु बि करे न पे सघिया ऐं आख़िरकार 31 मई 2019 ते पंहिंजे ख़ालिक हक़ीक़ी सां वञी मिलिया। मौजूदा वक़्त में हिन इदारे जी छा हालत आहे अव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघो था। ही इमारत जेका अव्हां पंहिंजे स्क्रीन ते ॾिसो पिया, ही स्कूल जी मंज़ूर थियल पहिरीं पक्की बिल्डिंग आहे जेका 1971 में मंज़ूर थी। उन खां पहिरीं स्कूल कच्चन ओॾकिन भितियुनि सां ठहियल हो। मौजूदा वक़्त में हिन इमारत जे कुझु हिस्से खे टोड़े करे हिन जो ॿीहर मरम्मती कमु शुरू कयो अथनि। अंदर क्लासनि जी हालत पिणु सुठी न आहे। हिते फर्नीचर जी बि घणी खोट मालूम थिए थी। सिर्फ़ हिकिड़े ॿिनि क्लासनि में फर्नीचर पियल नज़र अचे थो। घणियूं क्लासूं त फर्नीचर खां बिल्कुलु ख़ाली आहिनि। हिते कुशादा क्लास रूम ऐं लेबॉर्ट्रियूं आहिनि जिन खे ॾिसी मालूम थिए थो त ही स्कूल ऐं कॉलेज हर ज़रूरत जो ख़्यालु रखंदे तामीर थियो, पर मौजूदा वक़्त में हिन जी हालत घणी ख़राब आहे। लेबॉर्ट्रियुनि में सिर्फ़ नाले मात्र सामान पियल नज़र आयो। हाणे जेका इमारत तव्हां पंहिंजे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही 1985 में तामीर थींदड़ कॉलेज जी नई बिल्डिंग आहे, पर मौजूदा वक़्त में ही कंहिं भूतिया बंगले जो मंज़र पेश करे थी। हिन इमारत में तालीम कॾहिं बि शुरू न थी सघी हुई। हिन इमारत खे ॾिसी मालूम थिए थो त ही इमारत पिणु शागिर्दनि जी सभिनी ज़रूरतनि खे मद्दे नज़र रखंदे तामीर कई वई हुई। हिते पिणु कुशादा क्लास रूम आहिनि ऐं हर क्लास में कारे बोर्ड जे ॿिन्ही पासे 2 बाथरूम पिणु ठहियल आहिनि। ही इमारत 2 मंज़िला आहे ऐं पंहिंजे वक़्त जी शानदार इमारत आहे, पर हाणे तबाह थी चुकी आहे।
हितां कुछ अॻिते नज़र दौड़ाईंदा त तव्हांखे तबाहाल हॉस्टलूं पिणु नज़र ईंदियूं जिते सवें शागिर्द रहंदा हुआ, पर मौजूदा हालत के ॾिसी सवाइ अफ़सोस जे ॿियो कुझु बि नथो करे सघिजे। ही इदारो वॾी एरादी ते मुश्तमिल हो, जंहिं में रांदियुनि जा मैदान, कुतुबखाना, लेबार्ट्रियूं ऐं हॉस्टल समेत हर सहूलत मौजूद हुई, पर हाणे सभु कुझु तबाह थी चुको आहे। ही उहो इदारो आहे जंहिं जे लाइ कादी मोहम्मद इब्राहिम थेबो साहब पंहिंजी सॼी ज़िंदगी सख़्त मेहनत कंदा रहिया, जंहिं जे लाइ काज़ी साहब पंहिंजो अल्लाह ताला सभु कुझु कुर्बान करे छॾियो हो। ही उहो इदारो आहे जंहिं लाइ साईं याकूब थेबो साहब पंहिंजो सॼो कैरियर वॾियूं नौकरियूं, आफ़ीसर शाहियूं नज़र अंदाज़ करे ग़रीब मिसकीन ॿारनि जे मुस्तक़बिल खे संवारण जी कोशिश में पंहिंजी ज़िंदगी सर्फ़ करे छॾी, ऐं अॼु हिन इदारे जी हालत इहा आहे जो हिन इदारे जी इमारत रोलू कुतनि जो आस्थान बणिजी चुकी आहे।